नाज़रीन, सालेपत लॻ संगरार में 22 महीना अॻु गुम थी वियल प्रिया कुमारी जो पतो न पइजी सघियो, जंहिं सबब संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवाब मीराणी जी हीअ रिपोर्ट। सालियापट लॻ संगरार में गुज़रियल 22 महीननि खां मासूम प्रिया कुमारीअ जो को बि पतो पइजी न सघियो। 10 महरम ते पंहिंजे पीउ सां मासूम गुड़िया सभी ललाए रही हुई त ख़बर ई न पई आसमान खणी वियो या ज़मीन उगरी वई। संदसि अमड़े ऐं अबो रोई रोई हाल उजाड़े छॾिया। सिंध पुलिस पारां इतला ॾियण वारे खे 70 लख इनाम ॾियण जो भी फ़ैसिलो कयो वियो, पर पुलिस खे काई ॼाण पइजी न सघी। हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त IG सिंध, DIG सखर, SSP सखर हिकु दफ़ो ॿीहर कमेटी जोड़ाए साफ़ ऐं शिफ़ाफ़ तरीक़े सां ॻोल्हा कराई वञे, जीअं त मासूम गुॾड़ी पंहिंजे वालिदैन खे मिली सघे ऐं उन्हनि जी ज़िंदगी बची सघे। गरीब जो ॿार आहे नी, प्रिया त ग़रीब जो ॿार आहे। अगरि कंहिं वॾेरे जो ॿार वञे त पोइ उन्हनि लाइ मिंटु बि वॾो आहे। त 22 महीना थी विया आहिनि, हाणे हथ ई जोड़े थी सघां, ॿियो कुझु नथी चई सघां उन्हनि खे। प्रिया मुंहिंजी न्याणी न, ही सॼी सिंध जी न्याणी आहे। मूंखे पंहिंजी न्याणी प्रिया कीअं करे आज़ादु कराए ॾियनि। कैमरामैन टीम सां गॾु नवाब मीराणी, SS न्यूज़, सालियापट।